जी नाज़रीन, सॼी दुनिया जियां असांजे मुल्क पाकिस्तान में भी आलमी वबा कोरोना जेका आहे उहा ख़तरनाक सूरत हाल अख्तियार कंदी पई वञे। वधीक हितां जे शहरनि खां पुछा कंदासीं त उहे कोरोना SOPs ते केतिरो अमल कनि पिया। बीमारी ख़बर पए नथी जी असांखे काई ख़बर कोन्हे। न तव्हां को मास्क पायो था न छा कयो था? जी मास्क आहे कोन्हे कंदो मास्क नथा पायो न पाईंदासीं का खबर ना है दस आए केड़ी खबर जी। कोरोना जी ख़बर थो चाचा? खबर है जी खबर है छा आहे? अल्लाह छा जी है बाबा भाई समझ का बीमारी कोन्हे रा छा आहे कोरोना कोरोना छा आहे चाचा? कुछ ही कोन्हे का बीमारी कोन्हे का। अच्छा हाँ ये नमूनो आहे जो खाइण पीअण जे लाइ। जॾहिं बीमारी कोन्हे त मास्क छा पायूं? दुनिया में माण्हू मरनि कुछ भी न आहे, सभु कूड़ आहे, हर को खाइण जे लाइ आहे। जे डॉलर मिले नथा खायूं। छा आहे? बाबा असांजी बिरादरी में असां ॿुधी आहे न ॾिठी आहे। जे अवांजी बिरादरी में आहे त असांखे ॿुधायो भई कोरोना आहे काथे साबित कयो न। बीमारी त आहे न चाचा? बीमारी आहे ये खामखा जी अफ़वाह आहे न। अच्छा। माण्हुनि खे अवाम खे परेशान करण जे लाइ अच्छा काथे आहे बीमारी ॾेखारियो कहिड़े वटि आई आहे। माण्हू त मरनि था दुनिया में माण्हू मरनि था, पैसनि ते मरनि था। नालो लिखंदा हाणे फिलहाल माण्हू कोरोना में वियो त हाणे पंहिंजी मर्ज़ी मरंदो पियो पैसनि जे करे। ॿियो छा आहे? जेकी खाईंदी आहे माण्हुनि खे न उहा कोरोना पैसनि वारी। अच्छा ॾिना पैसा सुई लॻी है कोरोना आहे। अच्छा हर को खादियूं पीतियूं खड़ो आहे, ग़रीबनि खे लाइ आज़ार आहे। अच्छा छा छॾियो अथनि ग़रीबनि जे लाइ? न को रोज़ी न किसो न कहाणी। बीमारी त आहे न चाचा? बीमारी काॾो आई? काथे आहे बीमारी? कोरोना त ख़बर है चाचा? ना बा कोरोना कोई खबर कोनी कोई हिसाब कान्हे। ए ॾाढे बाबे को खंघ मुबार थींदी हूंदी ॿिया कोरोना त असां न ॾिठी न सुणी न ॿुधी। हर कोई हुन नवां कोरोना ही बादशाही अपनी चाक ॿिए पासे कान्हे। साईं हे कोरोना जेकी आहे हिकु वबा जी बीमारी आहे जेकी मुल्क में पखेड़जी वई आहे। पंहिंजो एहतियात लाज़मी आहे। हितां जा माण्हू चवनि था कोरोना आहे ई कोन। न हितां जा माण्हुनि खे ख़बर न आहे हिकु वबा जी बीमारी आहे। बिल्कुलु बीमारी आहे। पंहिंजो एहतियात उहो पंहिंजो पाण आवाम करे। आहे का शइ कान असां ॿुधी न ॾिठी। असांजो ईमान वाला हथे आहे जेको उहो बीमारी ॾे त उहो ॾे। असांखे ख़बर का कोन्हे कोरोना जी, चाचा का ख़बर कोन्हे। अच्छा हा कोरोना आहे छा? अलाए ख़बर न आहे चाचा असांखे कोरोना बीमारी आहे की ॿियो छा बि न। केतिरनि ई पीरसननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो त हीअ कोरोना छा आहे असां नाहे ॾिठी, असांजी बिरादरी में अञा इहा नाहे पहुती। अहिड़ियूं बि माण्हुनि ॻाल्हियूं कयूं शहरनि। हीअ जेका वबा आहे उहा ख़तरनाक सूरत हाल ते पहुतल आहे, पर हिन वक़्त ताईं हितां जी इंतिज़ामिया पारां माण्हुनि खे का ॼाण नाहे ॾिनी वई त SOPs ते कीअं अमल करणु घुरिजे। थियण त ईअं घुरिजे, इंतिज़ामिया खे घुरिजे त अहिड़ा जेके ॻोठाणा हिते शहरनि में अचनि था उन्हनि खे इन कोरोना बाबति का बि ॼाण न आहे। थियण त ईअं घुरिजे त फौरी तौर ते इन्हनि ॻोठाणनि खे ॼाण ॾिनी वञे त जीअं ही आलमी जेका वबा आहे उन खां हितां जा माण्हू महफ़ूज़ रही सघनि। कैमरामैन वाशूराम सां गॾु आज़म सोहरियानी, टाइम न्यूज़, ॾहिरकी।